उडेरो लाल लगे पलीझाणी में हिंदू नारी के अगवा खिलाफ सियासी समाजी धुरिन वापारनि ऐं वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। एहतजाज कंदड़ वारसनि ऐं सियासी समाजी धुरिन एहतजाज कंदे चयो आहे त 16 सालनि जी नारी रेखा धी केवल भील के अगवा करे मज़हब मटायो वेंदो। अगवा थियल नारी जे वारसनि समेत सियासी समाजी धुरिन जी इरशाद शाह, ज़ुल्फ़कार सोहो, मूसे लड़कू ऐं ॿियनि जो अगवा कंदड़नि खिलाफ एहतजाज करे रोड के ब्लॉक करे छॾियो आहे। गुज़िरियल राति पलीझाणी जे भील कॉलोनी मां शहज़ाद जिसकाणी पुट अल्ताफ़ जिसकाणी अगवा करे वियो हो, जंहिंजो केस दाख़िल कयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त अगवा थियल नारी खे बाज़ियाब न करायो वियो त एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।